बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद मां हाकिम हथ कढी विया। म्यूनिसिपल कमेटी गैर फ़ाल बणिजी वई। सफ़ाई अमलो गुम। शहर जा रोड रस्ता गंदे पाणी सां भरियल। शहरी नालेनि जो गंदो पाणी झागण ते मजबूर। नओं डेप्यूटी कमिश्नर मुबारकूं वसूल करण में मसरूफ़। म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर हयात पिताफ़ी शहर खां लाताल्लुक़ बणियल। सियासतदान बि बटाकनि में रुधल। शहर जो अल्लाह वाही। पुलिस हेडक्वार्टर रोड, अफजल खान खोसो रोड, एयरपोर्ट रोड, जानी देरो चौक ऐं जाफराबाद पाड़े समेत अक्सर इलाइक़ा नालियुनि जे गंदे पाणी में बुॾल। शहरनि पारां सफ़ाई न कराइण जी सूरत में डेप्यूटी कमिश्नर आॾो धरणे जो चिताव। जैकबाबाद पुलिस की कार्रवाई। 149 किलो चर्स ऐं 5 किलो अफ़ीम समेत 2 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस तर्जुमान पारां जारी कयल पधराई मूजिब एसएसपी मोहम्मद तारिक नवाज़ जी ख़ासि हिदायतुनि ते मंशियात विकिरो कंदड़नि जो घेरो तंग कयो वियो आहे। जंहिं सिलसिले में सदर थाणे जी हद ममूल फाटक वेझो प्राडो जे ॻुझे खाननि मां 149 किलो चर्स ऐं 5 किलो अफ़ीम हथ करे 2 जवाबदारनि कोयटा वासी आमिर मेंगल ऐं नवाबशाह वासी अब्दुल कादिर कीरियो खे गिरफ़्तार करे नशे एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो आहे। ॿिए पासे ठुल ए सेक्शन पुलिस मंगी पाड़े में कार्रवाई कंदे मंशियात फ़रोश मोहम्मद बख्श मंगी के 30 लीटर शराब, 500 ग्राम चर्स ऐं मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार करे संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। जैकबाबाद जो अखियुनि खां नाबीन नौजवान गुज़िरियल 10 सालनि खां माज़ूर कोटा ते नौकरी लाइ परेशान। अखियुनि खां नाबीन रहीम बख्श लाशारी पंहिंजे सौट सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दाहियो त वालिद लाॾाणो करे वियो आहे। असां घर में 4 भाइर अखियुनि खां नाबीन आहियूं। माज़ूर कोटा तहत नौकरी न मिली आहे। 10 सालनि खां जैकबाबाद लाड़काणो ऐं कराची ताईं थाबनि में आहियां। अदालत पारां डीसी खे नौकरी जो हुकुम मिलण बावजूदि हिन महिल ताईं नौकरी न मिली सघी आहे। मुबारकपुर में अताई डॉक्टर जी गफ़लत सबब मासूम ॿारड़ो माज़ूर थी वियो। अताई डॉक्टर अली मुराद जमाली 15 वरनि जे आसिफ़ बिरोही खे मुबैना ग़लत इंजेक्शन लॻाई, जंहिं बाद ॿारड़े जी हालत ख़राब थी वई, जंहिंखे संदसि वालिद फौरी तौर सखर खणाए वियो। मुबैना तौर ग़लत इंजेक्शन लॻण सबब मासूम ॿारड़े जो हथ कमु करणु छॾे वियो। वालिद पैसा न हुअण सबब ॿारड़े खे 2 ॾींहंनि बाद सखर खां वापसि ॻोठ खणाए पहुतो। ज़िम्मेवार अताई डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करे मासूम जो इलाज कराइण जी अपील। ठुल में सुई गैस की अदम फराहमी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक के अॻवान जो ज़ाल समेत एहतजाज। क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी अॻवान एडवोकेट रोशन अली कंडरानी गैस बंदिश ख़िलाफ़ ज़ाल समेत सुई गैस ऑफिस पहुची हथनि में चुल्हा खणी एहतजाज रिकॉर्ड करायो ऐं सुई गैस इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे गैस की हथरादू लोड शेडिंग ख़त्म करण की घुर कई। गड़ीअसन में ॻोठाणे जो ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ बासरन ऐं बाहू खोसो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ सईद खान सुंदरानी वासी ग़ुलाम रसूल सुंदरानी, नूर हसन इस्माइल, मुस्मात ज़ुलेखा ख़ातून, मुस्मात संगीना ख़ातून ऐं ॿियनि गड़ीअसन प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दायो आहे त अली हसन सुंदरानी 40 जरेब ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ हमिलो कयो, जंहिंमें मुस्मात ज़ुलेखा ख़ातून ऐं ग़ुलाम रसूल ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं असांजी 100 मण सारी बि खणी विया आहिनि। हुननि एसएसपी खे अपील कई त बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। मुबारकपुर भरिसां ऑल बुर्ला वेलफेयर एसोसिएशन जी गॾिजाणी। बिरादरी जी ख़िदमत जो अज़्म। ॻोठ अब्दुल्ला बुर्लो में रिथल तक़रीब में अॻवाननि अरबाब ख़ादिम हुसैन बुर्लो, फारूक बुर्लो, न्याज़ बुर्लो, अल्लाह रखियो बुर्लो समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। अॻवाननि जो चवणु हो त तंज़ीम जो मक़सदु बिरादरी जी फलाह ऐं बहबूद आहे। न्याणियुनि लाइ फ्री ट्यूशन सेंटर, ग़रीब न्याणियुनि लाइ ॾाज, बुनियादी सिहत समेत वकीलनि ते मुश्तमिल लॉयर्स फोरम जोड़ियो वियो आहे, जेको बिरादरी जी ख़िदमत लाइ हाज़िर आहे। कोयटा में एफसी काफ़िले वेझो धमाको, को बि जानी नुक़सान न थियो। ईसा नगरी मुस्लिम टाउन में उन वक़्तु धमाको थियो जॾहिं एफसी जो काफ़िलो गुज़री रहियो हो। धमाके बाद बम डिस्पोजल स्क्वाड धमाके वारे हंधि पहुची शाहिदियूं गॾु कयूं, जंहिं मूजिबि धमाको रिमोट कंट्रोल बम ज़रिए कयो वियो, जंहिंमें 7 खां 8 किलो बारूद इस्तेमालु कयो वियो हो, जॾहिं त सिक्योरिटी फोर्सिस जे अहलकारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े जांच शुरू करे छॾी आहे। ठरी मीरवा में 2 हफ़्तनि अंदर 92 ॼणनि खे कुतनि ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। ठरी मीरवा में कुता मार मुहिम पूरी हुअण सबब कुतनि जे ॾाढनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। इन ई ॾस में अस्पताल इंतज़ामिया तफ़सील ॿुधाईंदे चयो त 18 केस ठरी टाउन, 6 हंडियारी यूसी, 12 मांडण यूसी, 10 सुई गैस जी यूसी महर वीसर समेत ॿियनि यूसीज़ में कुतनि ॾाढेलनि खे वैक्सीन कई वई आहे, जॾहिं त ठरी टाउन में टीएमओ बासर हुजण करे केस दाख़िल न थी सघिया आहिनि। पुलिस मूजिबि केस दाख़िल नाहिनि कया। हिदायतूं मिलियूं त केस दाख़िल कंदासीं। तालका हेल्थ ऑफिसर डॉक्टर हैदर फुल जो चवणु आहे त असां वटि हर महीने 150 ताईं अंग हूंदो आहे। केस दाख़िल करणु पुलिस जो कमु आहे, असां तफ़सील फ़राहम कंदा आहियूं। तंगवाणी वेझो वणनि जी वाढी तां निंदवाणियुनि में झेड़ो, औरत ऐं पुलिस एहलकार समेत 7 ॼणा मरणींग। ॻोठ हाजी नूरदीन निंदवाणी में वणनि जी वाढी तां निंदवाणी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण जे नतीजे में माई नूर ख़ातून, अमानुल्ला, मीर दोस्त, शेर अली, पुलिस एहलकार साईंदाद, इलाही बख्श ऐं हामिद निंदवाणी समेत 2 धुरियुनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिन मां 2 ॼणनि खे ॻणती जोगी हालत में सखर उमाणियो वियो।
शिकारपुर में जंग का माज़ूर पीरसन जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ एहतजाज। हाथी दर्जे इलाइक़े अचार पाड़े वासी पीरसन ग़ुलाम नबी मेमण कुछ वक़्त अॻु पठान बिरादरी पारां हमलो करे तशद्दुद करण बाद टंग खां माज़ूर थी वियो हो, जंहिंजो केस अञा ताईं दाख़िल न थी सघियो आहे। पीरसन ॿुधायो त ज़मीन जे मामले तां नवाब ख़ान ऐं ॿियनि कुझु महीना अॻु हमलो कयो हो, जंहिंजो केस न्यू फ़ौजदारी पुलिस दाख़िल करण लाइ तयारु न आहे। SSP बि आसरा ॾिए पियो। IG ऐं DIG खे अपील आहे त मूं मिसकीन जी वाहुर कई वञे। ठठो में ॻोठ खमीसो ख़ान पलीजो खे ड्राहे कब्ज़ो करण ख़िलाफ़ GA सिंध मुहाज़ जो एहतजाज। ॻोठ खमीसो ख़ान पलीजो खे ड्राहे कब्ज़ो करण ख़िलाफ़ GA सिंध मुहाज़ पारां मरकज़ी वाइस चेयरमैन सैयद नवाज़ शाह भाडाई जी अॻवानी में मकली पार्क खां रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं इंतज़ामिया खां घुर कई त संदनि ख़िलाफ़ फ़ौरी तौर कार्रवाई अमल में आंदी वञे। शिकारपुर में ACO सिविल अस्पताल में ॿारनि जे वार्ड जो दौरो। DC जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर जवाद अली लाड़िक सिविल अस्पताल में क़ाइम ॿारनि जे वार्ड जो दौरो कयो ऐं MS खे वार्ड ते सख़्तु ध्यानु ॾियण जूं हिदायतूं ॾिनियूं। AC जवाद अली लाड़िक सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त शिकारपुर जी अस्पतालनि जी सूरत हाल बहितर आहे। ॿारनि वारे वार्ड में 24 कलाक डॉक्टर ऐं अमलो मौजूदु आहे। इन सां गॾोगॾु शिकारपुर वासियुनि लाइ ख़ुशख़बरी आहे त तमामु जल्द सिविल अस्पताल में डायलिसिस वारो वार्ड बि क़ाइमु थींदो, जंहिं बाद कंदकोट, कशमोर, जैकबाबाद ऐं शिकारपुर जा मरीज़ हितां इलाज कराए सघंदा। SSP कशमोर जो कच्चे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। SSP अमजद शेख वरी पुलिस नफ़री साण करे कच्चे पहुतो ऐं सिंधु दरिया ते कंदकोट घोटकी पुल जे हलंदड़ कम जी सिक्योरिटी वारी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते SSP जो चवणु हो त पुल जे हिन कम में ॾोहारी वरी रुकावट बणियल हूंदा हुआ। पुलिस ऑपरेशन में कुझु ॾोहारनि जे ख़ात्मे बाद धाड़ेलनि जो राज ख़तमु कयो आहे। कच्चे में आम माण्हुनि समेत पुलिस जो दाख़िल थियण बि चैलेंज बणियल हो, पर हाणे अॻु खां बहितरी आई आहे। ऐं पंगरियो में गैर मुल्की बसर ऐं टमाटर घुराइण ख़िलाफ़ शादी स्मॉल वाह खां आबादगारनि मखदूम अकबर, अमीन उमरानी, नवाज़ अहमदानी, माशूक शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि घुर कई त परॾेह मां बसर ऐं टमाटर घुराए आबादगारनि जो माली इस्तेसाल बंदि कयो वञे। थी हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsHD.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।